अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल ऐं फेसबुक पेज इसरार एरी ऑफिशियल। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रियासत ड्रामे जी रिकॉर्डिंग शुरू थी वई आहे। रिकॉर्डिंग शुरू थियण खां पहिरें तव्हां ॾिसी सघो था तस्वीरुनि में रिकॉर्डिंग शुरू करण खां पहिरें अनवर साईं जी हाज़िरी भरी वई आहे। पूरी टीम अनवर साईं जी हाज़िरी ते वई ऐं दुआ कई कि हीउ सोप सीरियल कामयाबु थिए। पहिरियों किरदारु हुयो ओठे जो। ओठो पंहिंजो किरदारु बख़ूबी निभायो। पुलिस वारे सां हुनजो किरदारु हुयो ऐं हुन डट के पंहिंजो किरदारु निभायो। ॿियों किरदारु रिकॉर्डिंग जे लाइ सलाह मशवरो थिए पियो डायरेक्टर साहब सां ऐं कैमरामैन बि बीठो हुयो ऐं पुलिस टीम के डायरेक्टर साहब ब्रीफिंग ॾे पियो ऐं वरी पुॼी वियासीं घर जे सेट ते। घर जे सेट ते पुॼण खां पोइ वरी पुॼी वियासीं ज़मीन जे सेट ते। ज़मीन जे सेट ते तव्हां ॾिसी सघो था। ज़मीन जे सेट खां बाद वरी घर जे सेट ते घर जे सेट जी कुझु रिकॉर्डिंग करे कंप्लीट कईसीं त वरी अची वियो ज़मीन जो सेट। ज़मीन जो सेट बि बाख़ूबी एक्टर निभायो ऐं बाख़ूबी हुन खे रिकॉर्ड करायो। लॻे थो त इहे ड्रामो KTN TV जो वधि मां वधि हलंदड़ ड्रामो हूंदो। सोप सीरियल रियासत तव्हां बि ॾिसंदो, असां बि ॾिसंदासीं ऐं जेका इहे ऑडियंस ॾिसी रहिया आहे इहा बि ज़रूरु इहा सोप सीरियल ड्रामो ॾिसंदी। त दोस्तों सोप सीरियल जी नई अपडेट ॾिसण जे लाइ असांजी यूट्यूब चैनल या फेसबुक पेज खे फॉलो करे छॾो। यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾो। टिकटॉक ID बि इसरार एरी ऑफिशियल जे नाले सां आहे, उन खे बि सब्सक्राइब कयो। तव्हांखे अहिड़ी लेटेस्ट अपडेट ॾींहुं ब ॾींहुं मिलंदी रहंदी।